कयो नेकियूं भला कम कयो सुठा कम कयो त आख़िरत भली थिएव। हाणे मां कुझु तव्हांखे नेकियुनि जा ॾस ॾींदुमि। हिकिड़ो त ॾस ॾियांव, घर जे अंदरि अबो पोड़ो हुजेव, अम्मा पोड़ी हुजेव, नबी साईं फरमान था छड़ो रहम जी नज़र रखियो न, अलाह तव्हां सां घर में बि राज़ी थी पवंदो। अबो अम्मा राज़ी अथव, अलाह राज़ी अथव। अबो अम्मा काबिल अथव, यकीन सम्झो अलाह बि काबिल अथव। मौलाना अब्दुल शकूर दीनपुरी जो किस्सो अर्ज़ कंदो आहियां, कंहिंखे ॿुधल हुजे त वरी ॿुधनि, न ॿुधल आहे ॿुधी वञी पंहिंजी अबे अम्मा जी इज़त कनि। मौलाना अब्दुल शकूर दीनपुरी जंहिं सिंध में ज़िले लाड़काणे में रते देरे जे इलाइक़े में वाइज़ कयो आहे। वाइज़ कंदे कंदे ॻाल्हि कई, अॼु मां अचां पियो ॻोठ को हेॾे वाइज़ ते, जॾहिं ॻोठ जे ॿाहिरां आयुमि ॾिसां त क झूपड़ी में हमराह हुआ, अहिड़ियूं रड़ियूं ऐं धां करे पियो जो माण्हुनि जा हां वॾारे विझे पियो। पुछो मां त कहिड़ी तकलीफ़ थी धां थो करे? चवण लॻो मौली साहब पेर में कैंसर जी बीमारी लॻी, मां पेर कटरायो बीमारी न छॾियो, वरी गोॾे खां जंग कटरायो बीमारी न छॾियो, हाणे सथर खां जंग कटराई आहे पर बीमारी मूंखे न छॾींदी आहे। मौली साहब जवाब बीमारी कीअं लॻई, छो लॻई? चवण लॻो मौली साहब मां अम्मा खे नाराज़ कयो, अम्मा अधु राति जो बददुआ कई न, सुबुह सां मूंखे बीमारी लॻी वई। मौली साहब जवाब कीअं तूं अम्मा खे नाराज़ कयो, कीअं तोखे अधु राति जो बददुआ कई? चवण लॻो मौली साहब ज़ाल जे चवण जे करे मां अम्मा खे घटि वधि ॻाल्हाईंदो हुयुसि। हिकु राति थी मां दोस्तनि सां वेझी वियुमि, अधु राति खां पोइ घर जो दरवाज़ो खड़कायुमि, अञा जो खड़कायां त अम्मा डुकी अची दरवाज़ो खोले करे चवण लॻी पुट केॾी त देरि कई थी, एॾी देरि कबी आहे, ऐं ज़मान जो हाल कहिड़ो आहे? मूंखे परेशानी में निंड न चई पई, मां मानी कोन खाधी आहे, तो बि न खाधी हूंदल, मानी त खा। मां मानी खाधी, पंहिंजे कमरे में वियुसि, वञो ॾिसां त ज़ाल बि जागे थी पर मुंहुं सुजायूं पई आहे। पुछो मां छो मुंहुं सुजायो थी? चए तुंहिंजे मां मूंखे गारियूं ॾिनियूं थी, सुबुह थींदी न मां तुंहिंजो घर छॾियूं हली वेंदसि। हाणे ज़ाल जे चवण जे करे मां अम्मा ॾे मोटी, अम्मा तूं मुंहिंजे ज़ाल खे गारियूं ॾिनियूं आहिनि, सुबुह घर छॾे वेंदी, मुंहिंजे ज़ाल खे घर करणु न ॾींदी आहे। अम्मा रोई करे जवाब में चवण लॻी पुट नज़र कर, राति तुंहिंजी तो देरि कई, तुंहिंजे ज़ाल तुंहिंजो इंतज़ार न कयो, पर मां अम्मा पोड़ी तुंहिंजो इंतज़ार कयो। ओ पुट मां तोसां एॾियूं महिरबानियूं कयां, तोसां एहसान कयां, मां कीअं चवंदमि त मां पंहिंजे पुट जो घर वञा? या ज़ाल तुंहिंजी तोखे कूड़ रही थी, तुंहिंजी ज़ाल कूड़ी थी। मौली साहब मुंहिंजे ज़ाल खे कूड़ी चई त मां अम्मा खे चयो तूं कूड़ी आहीं, मां अम्मा खे कूड़ी चयो, मूंखे कावड़ आई, मूंखे चंबो है। ओ मौली साहब मूंखे बि कावड़ आई, मां बि पंहिंजी अम्मा खे चंबो हयो, अम्मा खे चंबो जो लॻो त मां खां दाह निकिरी वई, हथ खणी करे चवण लॻी ओ मुंहिंजा अल्लाह तूं ॾिसण वारो आहीं, मां पंहिंजे पुट सां कहिड़ियूं महिरबानियूं कयूं न अल्लाह, मां केॾा एहसान कया आहिनि। पर ज़ाल जे चवण जेके मां पोड़ी खे राति जो धकणंदो बीठो थी, मालिक मां त न केतिरा जो घर छॾियूं थी वञा, पर हथ खणी बदुआ कयां थी त सुबुह खे अहिड़ी बीमारी ॾियां जो ज़िंदगी में कंहिंखे बीमारी न लॻी हुजे। मौली साहब मां त राति जो बदुआ कयूं, घर खां निकिती हली वई, सुबुह थी पेर में कैंसर जी बीमारी लगी, बदबू जो थी त ज़ाल बि तलाक वठियूं हली वई। मां पेर कटरायो बीमारी न छॾियो, गोॾे खां जंग कटराई बीमारी न छॾियो, हाणे सतर खां जंग कटराई आहे बीमारी न छॾींदी आहे। ओ मौली साहब बवाद में कलमे पढ़ण वारनि जमात खे ॿुधाइजां त जंहिंखां अम्मा नाराज़ आहे, क़यामत ताईं अल्लाह बि उनखां नाराज़ आहे। बेली हे कुरान शरीफ मां तव्हां सभिनी खे मेड़ थो कयां, कंहिंखां अबू अम्मा नाराज़ न, पंहिंजो पटको टोपी लाहे अबे अम्मा जे पेरनि ते रखी अबे अम्मा खे राज़ी कयो। कुरान पाक में 84 4 जायूं त वजह ते अल्लाह से हुक्म कयो मुंहिंजी इबादत कयो, उत हुक्म कयो थे त अबे अम्मा जी इज़त कयो। एक जाते कुरान जे दुआ अखज़ना मीसाक बनी इसराईल ला तअबुदून इल्लल्लाह व बिल वालिदैन इहसाना। जोर सां सुभान अल्लाह चवंदा,
वरी कुरान चे तो ब्रह्मा के उफ भी न चौंदा क्यों झिड़क भी न रींदा क्यों उते खुदा जो कुरान चे तो फला तकुल लहुमा उफ़्फिन वला तन्हरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा। अबे अम्मा को दुआऊं वठदा क्यों बददुआऊं न वठो। ज़िले खैरपुर जे इलाके में मां वाइज़ ते वयुसि, हमरा मूंसां मिलियो जंहिंजो हे चंबो कटियो पियो हो, हथ हुयसि कोन, ॿिए हथ सां मूंखे हथ ॾिनई, हलियो वियो। जेके तारीख़ जंहिं वरिती दावती हो मूंखां पुछे पियो, चई हमरा जो हथ ॾिठो, मां तो चंबो ई कटियो पियोसि। चई या रब जी कुदरत अखियुनि सां ॾिठीसीं। सुबुह जे वक़्त में ज़ाल जे चवण जे करे पंहिंजे मां कुराड़ी खे चंबो हयईं। अम्मा को लज़ निकिरी आहे त ख़ुदा कंदो शाम ताईं चंबो न हूंदई। वयो कुतर मशीन में कुतर करे पियो, ठका जो थीस त चंबो वञी परे किरी पियुसि। ॿेली अबे अम्मा को दुआऊं वठो, नेकियूं कयो, भला कम कयो।